ॻोठ में त अॻ में ई मुसीबत आयल आहे, पर बाबा ही जेके मुंहिंजे करे आज़ार में आयल आहिनि उनजे करे मां ॾाढो परेशान आहियां। इहे इम्तिहान त असांजे मथां ईंदा आहिनि, बती परेशान न थी तो कर। हा पुट, तूं परेशान न थी। इहे ॾुकार खे सिबो ॾेई वेंदासीं। पहिरियों भेरो न आहे, अॻ में अलाए केतिरा ॾुकार आया, न त तरी पार थियासीं। हा मां, ॾुकार त अॻ में बि आया हुया, पर एतिरा न जेको ॾुकार हिन वक़्तु आयो आहे। बेबिल दुआ कर त मुंहिंजे वरी हिकिड़े महीने जो अन्न खणी अचे। हुन खां पोइ ॻोठ जा छोकिरा बि विया आहिनि। जॾहिं हे पघारूं खणी ईंदा न, सभिनी जा ॾुख ख़तमु थी वेंदा। पर बाबा उन्हनि जी पघारुनि जो सखणो इंतज़ारु त नथो करे सघिजे न। कहिड़ी ख़बर आहे त उन्हनि खे कमु मिलियो हुजे अलाए न, उहे पघार खणी अचनि अलाए न बाबा। ऐं ॿियो त शहर जा ख़र्च बि वॾा आहिनि बाबा। बाक़ी बाबा घणा बचंदा जेके हिते अची खणी पहुचंदा, पर पोइ बि इहा पक त न आहे न। हा पुट, इहा ॻाल्हि त सही आहे। इहा बि त पक न आहे न, तूं केतिरा पैसा खणी ईंदा। इन करे मां सोचां थो त मूंखे ई कुझु करिणो पवंदो। जेकॾहिं न मां हिते ई वेठो हूंदुसि त सभु बुखनि ते मरी वेंदा। इन जे लाइ मां पंहिंजो पाण खे वॾो गुनहगार सम्झंदुसि। हुननि जी बुखनि जो कारण बि मां हुयुसि, ऐं हुननि जे लाइ कोशिशूं बि मां कंदुसि। अज मुझे ये है मुझे दोस्त कामरान। असां ॿई कमरे में रहंदा आहियूं, ऐं हिन कमरे में 2 खटूं आहिनि। जॾहिं असां वटि को महिमान ईंदो आहे न, त पोइ असां परेशान थी वेंदा आहियूं। छो त कमरे में पवनि 2 खटूं थियूं, पोइ असां महिमान खे किथे रहायूं। मुझे तव्हां मुंहिंजो इस्तक़बाल ईअं कयो आहे ॼण को मां वॾो कलेक्टर हुजां, पर यार मां त शहर जो हिकिड़ो मामूली ऑफिसर आहियां। ऑफिसर असां बाबा उहिदे खे न, मोहबत ऐं प्यार खे ॾिसंदा आहियूं, दोस्ती खे ॾिसंदा आहियूं। हिते भली को मीर हुजे पीर हुजे, जेको असांखे मोहबत ॾींदो आहे न बाबा, असां हुनखे जीअ में जायूं ॾींदा आहियूं। छो त ही सभु मोहबत जो माग आहे। ही ॾिसींदो न, हे सभु हिक ॿिए सां एॾी मोहबत कंदा आहिनि जो ॿिए तरह जा माण्हू अची ॾिसंदा आहिनि न, त उन्हनि जूं आङुरियूं ॾंदी अची वेंदियूं। हिननि मूंखे एॾी मोहबत ॾिनी आहे, हिननि मूंखे ख़रीद करे छॾियो आहे। ॻाल्हि ॿुधो, रुगो पतियूं छटींदोसि, सलूट कंदोसि। बाबा महिमान आहे, ऑफिसर असांजो महिमान थी आयो आहे, हथ कोन मिलाईंदोसि छा? हथ मिलायो बाबा, हथ मिलायो। हा हा, उगो हथ खे उगो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।